सो भी सरकारी घणा छो जो वज़ीर आला क़ाइम अली शाह हुयो उहो उते शिरकत करे वेने करे हुनजा वोटर वग़ैरह अची विया। खानवाना में एजाज शाह जी ॾिसो न क्रिएटिव माइंड जेको माण्हू हूंदो आहे, तख़लीकार जेको हूंदो आहे, उहो शयुनि जो को वजूद ई न आहे हूंदो ऐं शयुनि जो परे परे ताईं को बि तसवुर ई न आहे हूंदो, पर उन मंझां बि हिकिड़ो तसवुर खे खणी मंज़र आम ते आणे ऐं माण्हुनि खे गॾु कंदो आहे। इहो आहे क्रिएशन ऐं उहा क्रिएशन कंदड़ इहे माण्हू आहे। 92 खां पोइ तकरारनि जे वरचड़ी जेका अञा ताईं आहे, अॼोकी बादीअ ताईं बि आहे ऐं असां त उनखे अलविदा करे वियासीं। अदबी संगत खे मेंबर ई न आहियूं अदबी संगत जा काफ़ी सालनि खां। ख़ैर मां पंहिंजे मौज़ू खां हटां थो, पोइ हिते मोटां थो। मूं चयो त शौक़ खानवानी लिरिकल पोइट हुयो। लिरिकल उन खां उनजे भरिसां जेको पोइट हुयो, जेको सिंध जो तमामु ख़ूबसूरत शाइर, जंहिं सिंध में मां त चवां त नसरी नज़्म जो वॾे में वॾो शाइर पारस में हथ तरिन ते रोशन दुख। माना 1992 में इहो तसवुरी शाइरीअ जो जदीद पोइट्रीअ जो तसवुर ई कोन हो, शाइरी जो तसवुर ई कोन हो त हथ तरिन ते रोशन दुख बिल्कुलु जिद्दत सां हू पंहिंजी शाइरी खणी आयो। असां गुमनाम सिपाहियुनि जे क़बरुनि जी आहियूं, बेनाम और निशान असांजे हथनि ते बदनामी जा लीका असांजे खीसनि में सिले में पियल आहिनि। हिकिड़ी जदीद दुनिया खणी आहे इहो पारस में। थोरो उन जे भरिसां आस पास ॾिसूं था त साईं गुलाम शाह बिस्मिल, जंहिंजी शाइरी असां वटि न आहे। मकड़ीअ जहिड़ी माठ ॾिसां थो, थकिजण जो आसार त न आहे। गुलाम शाह बिस्मिल मकड़ीअ जहिड़ी माठ ॾिसां थो, थकिजण जो आसार त न आहे। कोई कंहिंजो यार त न आहे, कंहिंखे कंहिंसां प्यार त न आहे। हसीन ख़ूबसूरत शाइरी असांजो मोहम्मद अली रियाज़ भला ॾाढो ख़ूबसूरत शाइर, हुनजो यादगिरियूं असांजे सीने में दफ़न आहिनि। त हुन चयो त अॼु जाम ते जाम प्यार साकी, हीअ दुनिया ॾींहं वीचार बाक़ी। अॼु जाम ते जाम प्यार साकी, हीअ दुनिया ॾींहं वीचार बाक़ी। ऐं हीअ मोहबत थींदी न आहे कॾहिं, अखियूं अटकी पवनि थियूं इतफ़ाक़ी। अॼु जाम ते जाम प्यार साकी ऐं रूरियाद उॾी वेंदो आख़िर, रहंदो जिस्म हिते बाक़ी खाकी। मूंखे यादि आहे त असां हिन गुलाम ते हिते हुनजी जनाज़ा निमाज़ थी, मां जॾहिं हुनजे मथां वञी बीठो त मूंखे आख़िरी सिटूं हुनजो यादि आहियूं त रूरियाद उॾी वेंदो आख़िर, रहंदो जिस्म हिते बाक़ी खाकी। डबल काफ़िया ॾिसो हुनजे मिलाइण आर्ट ऐं क्राफ्टिंग सां। त असां वटि छा आहे, सिखणो आहे कोन। असांखे खपे स्टेज, असांखे खपनि होतिरा। क्रिएशन सां पंहिंजो को तालुक न आहे। नालो हुजे, उहिदेदार हुजो, मर्कज़ी सेक्रेटरी जनरल 4 दफ़ा हुजो, शाखुनि जा सेक्रेटरी हुजो, वोट ॾियूं, दोस्त अचनि, कमु ख़बर। शौक़ खानवानी लिरिकल पोइट पहिरियों असांजे खानवाने जो शाइर, मां हुनखे इन करे चवां त उन खां पोइ जेकॾहिं ख़ूबसूरत शाइरी कई त अयूब अंजुम सिंह। उनजा हेॾा हसीन ऐं उन्हनि ॾींहंनि में ख़ूबसूरत गज़ल हुया जे गफ़ूर ॻाईंदो सारा असांजो यादि बि हूंदा मूंखे इलाही सारा। बाक़ी शौक़ु पंहिंजो उनजो शेर मूंखे रस्ते में यादि पिया आयो, हज़ारे चहचटा हूंदा चमन में, न हूंदुसि मां अव्हां जे अंजुमन में। हाणे इन जो हिकिड़ो मिसरो मूंखे यादि आहे जेको मूंखे ॾाढो वणंदो आहे। ससियूं माना ससीअ जो जमक, ससियूं सुॾका भरींदियूं हशर ताईं, उन्हनि पैदा न थींदो को इहो हुनजो। हाणे हुन चयो शौक़ु इहो बि चयो त को शौक़ु त न आहे पियण जो, पर तंहिं हूंदे बि एसाकी, जे तूं थो प्यारी प्यार खणी ॾे ढुकड़ा 3 ऐं 4 खणी, पोइ मूंखे ॿुधाए काॾे वञा
इबरे जो हेॾो बार खणी हे मौत किथे या जल्दी आहे बसि अहिड़े जीअण खां मार खणी महबूब अयाणो आहे अञा हिकु ॿार मिसल नादान बि आहे दिलि पट ते ईअं थो पुछलाए जे रांदी कंहिंखे ॿार खणी असां अमीन असां पंहिंजे दोस्तनि जे शाइरीअ जा अमीन आहियूं असां उन्हनि खे पंहिंजे छातीअ में लिखी रखियो आहे कतनि कोन विसारियो आहे पर ॾुख हिन ॻाल्हि जो आहे त असांजा नौजवान जाम वक़्तु न आहे जंहिंजे करे भेड़ा कान था थियनि पंहिंजे दोस्तनि जे मवाद खे शौक़ु खानवाणी असांजो महबूब दोस्त हो ऐं इहे उहे माण्हू हुआ जिन माण्हुनि असांजे खानवाण खे अदबी हवाले सां समाजी हवाले सां ख़ूबसूरत बनायो ॾुख इहो आहे त हुनखे असां विसारियो ऐं इहो विसारण जो अमल एतिरो ईज़ाईंदड़ हुयो जो शौक़ खानवाणी मुआ घुरी माठ करे ॿुधाए थो थी वियो कंहिंखे नोबेल इनाम मिलियो हुन खां जॾहिं पुछियो वियो त तव्हांखे हेॾो इनाम मिलियो आहे तव्हां कीअं मिलियो हेॾो वॾो कमु कयो हेॾो वॾो पुख़्तान आहे कीअं आहे हुन चयो त तव्हां कोरी अहिड़ो ॾिठो आहे चयो हा ॾिठो आहे छा कंदासीं कुंड में ॼार ठाहींदो आहे पोइ हुन चयो जॾहिं उहो कोरीअड़ो कुटाइतो थींदो आहे तॾहिं ॼार ठाहींदो आहे तव्हांखे कुटाइतो थियणो पवंदो कुटाइतो शौक़ जो थियणु सदारती अवार्ड जो मिलणु माण्हुनि में हुजूं माण्हुनि सां गॾु हुजूं पंहिंजो वक़्तु हुनखे ॾियूं पंहिंजे कम खे न ॾियूं रिज़ल्ट ज़ीरो तव्हां को बि कमु न कयो तव्हांखे तारीख़ यादि न खानवाण जी धरतीअ जी उहा धरती आहे जंहिंजे लाइ मां पूरी दावा सां थो चवां जदीद सिंधी शाइरीअ ते हिन वक़्तु बि खानवाण जी मोहर लॻल आहे हिन वक़्तु बि नाओ मां नथो सम्झां त असां खां सिंध जा शाइर घोड़ा टुकाईंदे अॻिते क्रॉस करे वञनि छाकाणि त असांजे पूरी दावा सां माण्हू उहे दोस्त वेठा आहिनि बल्कि सॼी सिंध खे मुंहिंजा चवंदो बि आहियां मां ऐं सभिनी खे इहा ख़बर बि आहे त रफ़ीक साहिब खानाणे बि हवालु न कयो आहे पर मुंहिंजी पूरी दावा आहे जेकॾहिं सॼी सिंध में को इनकार करे त जदीद सिंधी पोइट्री शाइरी में खानवाण जो को माण्हू न आहे त आउं सज़ा जो आहे असां कमु कयो आहे आर्ट जो क्राफ्टिंग जो असां जदीद दुनिया जा जदीद शयुनि खे खणी शाइरी में आंदो पर असांजा उस्ताद ई शौक़ु आहे शौक़ु खानवाणी खे विसारियो हुयो सुठी ॻाल्हि आहे गफ़ूर साहिब खे तव्हां जॉइंट सेक्रेटरी कयो आहे पर जेकॾहिं आउं हुजां त गफ़ूर साहिब सेक्रेटरी कयो हर दफ़े तव्हां छो था कयो सम्झा या अदो ज़ुल्फ़कार असांजो बच्चो आहे अदो आहे असांजो ॿियो कहिड़ो इम्तियाज़ साहब बीठो आहे मोकिया ॾियो मोकिया छो न था इहो सबबु इहा आहे ज़ुल्फ़कार साईं जंहिंजे करे अदबी संगत तव्हांजी तबाह थी वई न त खानवाण टॉप कयो सिंध में 3 साल टॉप कयो उनखे कंहिं बि क्रॉस न कयो आहे प्रोग्राम में शौक़ु खानवाणी असांजे विच में मौजूदु न आहे यकीननि सुभाणे असां बि न हूंदासीं पर हिकिड़े माण्हूअ जो मौत या उनखे मौत त न चऊं पर मरतियो चऊं या विछोड़ो चऊं अलवियो आहे हिकिड़ो वॾो पर थियो ईअं आहे त असां मञा केतिरनि माण्हुनि हुनखे भोॻियो आहे हुनजे विछोड़े तमामु थोरो असांजी कहिड़ी ख़बर त असांजे विच मां अहिड़ो माण्हू हलियो वियो आहे जंहिंजा अहिड़ा त बुनियाद हुआ जो हुन चयो हो त लहंदड़ सिज धरतीअ ते आख़िरी निगाह विझंदे चयो त मूंखां पोइ रोशनी केरु कंदो चोपड़ीअ भरंदड़ ॾीए चयो बांझो वेठो हे हिकिड़ा ॾीआ हुआ चयोमां ॾीए मां ॾीओ भरियो जो आउं अव्हां सां ॻाल्हाए रहियो